अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे अली रज़ा मैसर। तव्हां ॾिसी रहिया अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल। अॼु नए वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंध जो मशहूरु अदाकार शौक़त प्रेमी। शौक़त प्रेमी 15 अगस्त जे ॾींहुं सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, एक्सीडेंट थी पियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जा ड्रामा मशहूरु कॾहिं त मिलंदासीं, पथर दुनिया, कारो सिज। इन खां अलावा बहितरीनु ड्रामनि जो एक्टर शौक़त प्रेमी सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, एक्सीडेंट थी पियो आहे। ऐं अवाम खां दुआ जो अपील आहे त मूंखे मुंहिंजे लाइ दुआ कयो त मां तमामु जल्द ठीकु थी वञा। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जो कारोबार होटलनि जो आहे ऐं काफ़ी हिनखे पंहिंजा होटल आहिनि। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 15 अगस्त जे ॾींहुं हीउ सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, एक्सीडेंट थी पियो आहे। हू हाणे इस्पताल में दाख़िल आहे ऐं अवाम लाइ खां अपील आहे त मूंखे जल्द दुआ कयो त मां जल्द में जल्द ठीकु थी वञा। दोस्तों अॼोको वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा विसारींदा। महिरबानी।